मोबाइल जे घणे इस्तेमाल जे करे नंढनि ॿारनि में वीडियो गेम खेॾण जो रुझान बि ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, जंहिंजे करे ॿारनि में वीडियो गेम खेॾण जे फ़ाइदनि ऐं नुक़साननि जे हवाले सां डिघे अरसे खां बहस ऐं तहक़ीक़ूं थींदियूं पियूं अचनि। इन हवाले सां अमेरिका में दवाउनि ऐं दिमाग़ ते तहक़ीक़ कंदड़ इदारनि हिकु सर्वे कई आहे, जंहिंमें 2000 खां मथे ॿारनि खे शामिल कयो वियो। तहक़ीक़ खां पोइ माहिरनि इहो ॾिठो आहे त वीडियो गेम न खेॾंदड़ ॿारनि जी भेट में रोज़ 2 खां 3 कलाक वीडियो गेम खेॾंदड़ ॿारनि जी याददाश्त, हिसाब किताब वारी महारत ऐं दिमाग़ खे ज़ाब्ते में रखण वारे अमल समेत ॿियनि ज़हनी सलाहियतुनि में वाधि थी आहे। तहक़ीक़ कंदड़ हिकु डॉक्टर नोरा वोल्वो जो चवणु आहे त वीडियो गेम ऐं दिमाग़ी वाध वेझ ते कयल तहक़ीक़ जा नतीजा अची विया आहिनि, जॾहिं त अञा बि वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। तहक़ीक़ में ॾिठो वियो त वीडियो गेम खेॾंदड़ ॿारनि जे दिमाग़ी गोशन ऐं फ्रंटल ब्रेन में वधीक सरगर्मियूं नज़र आयूं, जंहिंखां सवाइ ॿारनि में ध्यानु ॾियण वारी सलाहियत बि वधी वई आहे। हूअं त स्क्रीन ऐं रोशनीअ जा अखियुनि ऐं दिमाग़ ते नुक़सानकार असर ई पवंदा आहिनि, पर तंहिं हूंदे बि हाणोकी कयल तहक़ीक़ में शुरूआती तौर ते वीडियो गेम जा ज़हनी सलाहियतुनि जे हवाले सां फ़ाइदा ॾिठा विया आहिनि।